नासिन वाक़िया क्लासी सांगड़ वेझो पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियण बैदि फौत थियल नौजवान जे वारसनि पारां सिंजोरो में लाश रखी धरणो हंयो वियो आहे। सांगड़ मां ख़बराबाद ताईं पहुचायूं पिया, जिथे पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल बैदि फौत थियल नौजवान जे वारसनि पारां सिंजोरो में लाश रखी धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो त नादिर बुर्ती टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। नादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, सांगड़ जे सिंजोरे थाणे जे हद में पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान मारिजी वियल अरशद उर्फ अर्शू जे वारसनि पारां लाश रखी एहतिजाजी धरणो वियो आहे। अरशद उर्फ अर्शू जेके आहे जे मुबैना फोतगी वारे वाक़े ख़िलाफ़ सिंजोरो शहर में मुकमल तौर बंद रहियो आहे, जॾहिं त कारोबारी मर्कज़ दुकान आमद रस्तब जी मुअतल थी वई आहे। पुलिस मूजिबि हू मामूली गश्त ते हुया त मोटरसाइकिल सवारनि पुलिस खे ॾिसी फायरिंग कई, जंहिं बैदि पुलिस पीछो कंदे जवाबदार खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अरशद खोरखाणी गिरफ़्तारी दौरान पाण ते फायर कयो, जंहिं सबबि ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी जवाबदार खे सांगड़ सिविल अस्पताल आंदो वियो, जितां डॉक्टरनि पारां नवाबशाह रेफर कयो, पर हू रस्ते में ई फौत थी वियो। होॾां लाश रखी धरणो हणी वेठल अरशद जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस अरशद खे गिरफ़्तार करे गुम करण बैदि वाक़े खे ख़ुदकुशी जो रंग ॾेई क़तल कयो वियो आहे। वारसनि मुतालबो कयो आहे त वाक़े जी जेका शफ़ाफ़ ऐं गैर जानबदार जांच कराए मुलवस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। धरणे सभु इलाइक़े में जेको आहे हिन जेके गाॾियुनि जी जेका आमद रफ़्तार आहे उहा मुअतल थी आहे, जॾहिं हिन वक़्त ताईं जेको आहे धरणो जारी आहे। जी नादिर बुर्ती, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।